कोई कहे सा ये दुनिया दर्दन जो दरिया अदा डिठुई भाग भला आलम खान जा रुको 5 मिनट रेस न चान तेन आलम खान के ढेर करे छडियो मलार बकर जी मां कैसी तई खैर घुरंदी आखिर हिक न हिक दी त छुरी जे हेठां अचणो ही अथस अज न त सुभाणे यो आलम शिकार त जरूर थींदो बख्श असां भी कोन कंदासीं जेस ताईं आलम खान के पूरो न कंदासीं ओतरे ताईं माठ करे वेहबो ना तू चवी पियो त पुन लगे बंदूक हणऊं हा छा ये करण सां आलम खान जी दिल ते असर थिए हा न गोराम न जेकर इन पुनल के असां बंदूक सां मारियूं हा तो असां जे लाइ मसला पैदा थियना पर हाणे यो आलम खान पंहिंजे हथन सां पाण मारींदो इन अदा कोई हुकुम कयो त पुनल मां हथ कढी घर ॾांहुं रवानो कयांस न अञा न पर छो न केड़ो लाचार आ पर छोकरे के पानी ओताक में वाड़े व्यारण जो कड मोए मां हथ त भजी वने पंहिंजे घर एड़ा हजारे सवाल हुंदा आलम खान जे सीने अंदर उनखे इन सवालन जे पठे में अञा पचण दे जरे आलम खान पंहिंजा होश वञाए खता थी पवंदो ओए नी छोरे पुनल मां हथ कढंदासीं इहा तव्हां जी मर्जी पर मूंखे छो नथा ॿुधायो त हुन छोरे कयो छा आहे जो आखिर वो तव्हां जे पेरन में अची किरियो आहे मता आदीअ सां ॻाल्हि कई अथई असुल ठहियल कमी ड्रही वेंदई ईअं सम्झ त बग़ैर पैसनि जे ॻोठ में पड़ो अची वेंदई खबर आ मूंखे गोराम सुञाणा थो चङी तरह तुंहिंजी न भेण खे हिन सां ॻाल्हि करण माना दौलत ॾोके हणण बराबर आ दौलत ॾोको ॾिठई सच चयोमांसि त कीअं बाहि वठी वियसि न डंक रोज अची ताहे रहा अज मां भी दिसां ते ता कीअं थो गुज़रे वापस मोट आलम खान वापस मोट अज मां तोखे ता गुज़रण न ॾींदुसि आलम खान वो दरिया है जितों में वाहे वाटूं ठाए जेकर ॿीहर आलम खान जी रस्ते रोक कई अथई त कपड़नि जियां रत न पूरे सॼो कढी छॾींदो मां जिता मड़ो कई चाहे जो आलम खान जी तो रस्ते रोक करे माई सियाणी हाणे वेह बि खणी केतिरो बीहंदी चइबो त वॾो टंगुनि में साह अथई अरे सियाणी जोर भरी थी त खणी वेहा थी न त सियाणीअ खे हज़ारे कम असली वेहण जी फुर्सत ई कोन्हेसि कॾहिं वसाई थी चवे त मुंहिंजे भाउ जो काथे लायो सजायो करे ॾे
कॾहिं वरी जातो पई थी ज़ोर भर त मुंहिंजे पुट मिठल जो काथे कांटो फिट कर रसियाणी वरी मथां बचल भला उहा त जी ज़ोरी मुंहिंजे घर में बकरी बधी वई आ चवे थी त नानी सियाणी पहिरीं बकरी जो खीर पी पोइ किथे मुंहिंजे कंहिं हिकिड़े छोकिरे जो रिश्तो कराए ॾे रसियाणी तोखे त ख़बर आ उन मरियम ऐं मुंहिंजो घर सफ़ा झंडो झंडे सां मिलियो पिया वेठी थी पत्थर सोरे चवे भी थी त नानी सियाणी जग जहान जा पई थी रिश्ता कराई छा पंहिंजो पाड़ो प्यारो न थई जा हाणे तूं ई ॿुधाए रेसियाणी एॾा बार कुलनि ते ख़र्च पको सभु उहे थियूं ॼनि पोइ भला मूंखे बि थोरो ईमानदारी सां कमु करणु खपे या न सची माई सियाणी सची आई पर मूंखे इहो ॿुधाए तो एतिरनि सभिनी जा रिश्ता कराए वेंदी रसियाणी तो नानी सियाणी कंहिंजा सुञातो ई कोन्हे को मां नानी सियाणी विझंदी आ रधे पके में पाणी इहे रिश्ता कराइण त मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आ माई सियाणी कुझु खाईंदी पीअंदी चांहि कराए वठां न रसियाणी चाहे न तुंहिंजी मर्ज़ी अता इहो सोचियो अथई त हींअर मुंहिंजे मथां छा गुज़री रहियो आहे काश तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी हा त तुंहिंजे सिकील ते भाउ जे मथां आलिम खान कीअं सीने ते लत रखी हुई आलम खान तू मुझे भाउ ते हथ खणी पाण खे मुड़स माण्हू तो समझी अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि त दुश्मनी कीअं कबी आहे ऐं कीअं निभाइबी आहे न पुट न अॼु तूं होश में नाही मां तोखे ॿाहिरि निकिरण कोन ॾींदुसि जेकॾहिं अॼु तूं ॿाहिरि वेह न त क़यामत बर्पा थी वेंदी ऐं इहो क़यामत जो कारो सिज मां हिन घर ऐं ॻोठ जे मथां कोन उभरण ॾींदुसि इन खां पहिरियां ई असां बेअदब थी वञूं मां चवां थो चाचा मुंहिंजी वाट छॾ मुंहिंजी वाट अॼु मां आलम खान खे ॿुधाईंदुसि त नाग जो ॾकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो रेसियाणी सॼो ॾींहुं गर्मी में भॼी भॼी असली चप ई खुशकी हणी विया आहिनि काकड़ो वञी तारूं सां लॻो आहे दिमाग़ असली ठकाव पियो छॾे ठकाव जेकॾहिं शरबतड़े जो जग मिली वञे त गिलास ॿ बि न पूरो जग रेसियाणी हाणे जो वेहारियो अथई तोसां ॻाल्हियूं कंदे कंदे सिज ई लही वेंदो ऐं पासे में झगड़ो पियो हूंदो त पई ढुक ढुक पीअंदसि ऐं तोखे दुआऊं पई कंदसि त अल्लाह साईं तुंहिंजी न्याणियुनि जा काथे भले हंधि रिश्ता करे उहे बि मुंहिंजे हथां तोखे त ख़बर आहे न रेसियाणी मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी मां त सॼे ॻोठ खे सुञाणियां थी न त कंहिंजो घर सुठो आहे त कंहिंजो ख़राब कंहिंजो छोकिरो तुंहिंजी न्याणियुनि जे क़ाबिल आहे त कहिड़ा न आहिनि अम्मा वञो माई सियाणी लाइ शरबत जो जग त ठाहिजो अम्मा पूरो कूलर न भरे अची रखो ऐं कूलर बि हली वेंदो पर थोरी खंड सवाई विझिजोसि असली खुशकी तारू वञी वतो आहे ऐं ॿई ॼणी वेंदो त जल्दी करे ईंदो न
आलम आलम खान तुझे जज्बात के मां समझा थी पर हर वक्त ये तुझो कावड़ में रहन तुझी सेहत लाए सही ना है। नज़ीरा जेतिरो मूं सब्र कयो आहे न शायद कंहिं कयो हुजे। नज़ीरा तूं इहो मूंखां पुछ त मुंहिंजी दिलि ते छा थो गुज़रे। समझा थी पर मां त वरी भी तोखे इएं चवंदसि त जेतिरो थी सघे सब्र मां कम वठ। ॿी चांहि ठाहे वठां? ठीकु आहे, जे खीर आहे त ठाहे वठ। ठीकु आहे, मखणी थी अचां। बाबल साईं अॼुकल्ह अवां बि ज़मीननि ते घटि था निकिरो ऐं मूंखे बि ऑर्डर नथा ॾियो जो लठवा आहियां। कुझु हारी कम चोर निकिरी पिया आहिनि, सफ़ा कम ई नथा कनि। फसल बि तमामु घटि थियो आहे। हाणे या त इन्हनि खां ज़मीन खसणी पवंदी या वरी लठ वसाइणी पवंदी। न पोटा न बाबा, कुझु हारियुनि जी कम चोरीअ सां अकबर खान खुटी कोन वेंदो। जेकॾहिं फसल ते महिनत नथा कनि त पाण खे बि नुक़सान अथनि। बाबा मां त पंहिंजो नुक़सान बर्दाश्त करे वेंदुमि, पर जॾहिं हुननि जा ख़र्च पूरा न थींदा त पाणे ई ॻाल्हि सम्झ में अची वेंदा। बाक़ी बाबा हुननि जे मथां ज़ुल्म करणु मूंखे मुनासिब कोन थो लॻे। ओयो बाबल साईं अचेव थो मथे जो सूर। अस्सलाम वालेकुम सरकार। वालेकुम अस्सलाम। बाबा ईसा खान वे वे बाबा असां मास्टर ई सही आहियूं। इहो खान जो लक़ब तव्हांखे ई सुहे थो। ईसा बाबा हुकुम कर, कीअं पंध पियो आहीं? पहिरियां त सावण वारे छोरन गंद कयो जो दर ते आया। तव्हांखे असां दाह बि ॾिनी ऐं तव्हां सावण खे चयो बि सही, पर बाबा हुननि जो को बि खड़तेल न निकितो। बस हाणे त हू एतिरा ज़िद में अची विया आहिनि जो अॼु मुंहिंजे ई दर ते आलम खान वारा आया ऐं मुंहिंजे भाइटे गुलूअ खे लेटाए हलिया विया। छा आलम खान अवांजे दर ते अची गुलूअ सां विड़ी विया? हा बाबा साईं, इहा कुदरत जी भलाई थी वई जो उन वक़्तु सुल्तान ऐं मल्हार ॿई शहर वियल हुया। जेकॾहिं घर में मौजूद हुजनि हा त वॾी खूनरेज़ी थिए हा। सुल्तान बि मुड़ण वारनि मंझि न आहे मास्तर ईसा। किथे पियो मुड़े फोटा? सुल्तान खे असां पटका पोतियूं पेरनि ते विझी मस मस मञायो। रईस, जेकॾहिं अञा बि तव्हां को मज़बूत कदम न खयो न त इन्हनि मामूली ॻाल्हियुनि तां बाह जा वॾा भड़ भड़की उथंदा। पोइ त रईस हिन ॻोठ खे वीरान थियण खां को बि बचाए न सघंदो। मां हींअर जो हींअर आलम खान खे घुराए हुन सां ॻाल्हायां। मास्टर बाबा तूं सुल्तान खे रोके छॾ। ख़ुदा कंदो त इन मसइले खे इते जो इते हल करे था वठि। बाबा इन्हनि मामूली ॻाल्हियुनि तां असां कंहिंजी बि बर्बादी करणु कोन ॾींदासीं ऐं न ई वरी हिन ॻोठ जो सुकून ऐं आराम बर्बाद करण जी कंहिंखे इजाज़त ॾींदासीं। हाँ मां ॾाढो ख़ुशि आहियां। ख़ुशि कल बैलेंस चयो मैं कोन मोकिले ॾाढो पको थी वियो आहे। पकाई ऐं तोसां दांद खपाए तोॾे बैलेंस मोकिलिया जानी, पर मुंहिंजो शहर वञणु कोन थियो। भला अॼु मोकिलींदे? हा
छो न अॼु ई ॾियां तो थेले खे खुलो कोई भला दा मूंखे बंदूक छो न हणी पर तोॾे बैलेंस ज़रूर मोकिलींदुसि। राणी ओ राणी तो सपो ॻाल्हायां थी। ॿुधे ई नथी अलाए पे छा थी करे अंदर वेठी। दे त खबर केर आहे अदा? अदा अञा डटन में रखियूं थी अचे न नालो थी ॿुधाए न ई वरी ॻोठ पर मूंखे पक आहे त हिन ॻोठ जी चोरी हूंदी। खॾ में हणीस अजायो वती तो बैलेंस ख़र्च कंदो। वाह अदा वाह मां त हुन सां मोहबत थो कयां। दे त खबर वाकई सच में इश्क थी वियो अथई छा? हा अदा कूड़ न आहे। जेकॾहिं तोसां शादी करण लाइ राज़ी थी वञे त पोइ शादी कंदोमांसि। तो हुनखे ॾिठो बि कोन्हे ऐं सुभाणे तोखे ख़बर पइजी त फोन ते ॻाल्हाइण वारी नानी सियाणी हुई। पोइ ॿुधाए त घोट ऐं कुंवार जो जोड़ो कीअं लॻंदो? अदा वॾो को चरियो आहे इहा दुआ न कई त रेस जी धी दुआ हुजे त मुंहिंजा भाग ई खुली पवनि वञी नालो वतुई नानी सियाणीअ जो। हलिया हाणे ॾिसी जादो नाना इहा आहे कुहाड़ी ऐं इहा आहे खाटण वारो रंबो। इहा त मूंखे बि ख़बर आहे पर हिते छो आया हो? सुल्तान जी पलान रहियल आहे। मुंहिंजे घर ई सुल्तान जे घर जो झंडो झंडो पाण में मिले थो। रात ते रही सुल्तान जे घर खे खाट हणो आहे। खाट हणो अथव त ॿाहिरां वञी हणो न। हेॾे मुंहिंजे घर छो आया हो? ॿाहिरां सुल्तान वारनि खे ख़बर पइजी वेंदी। पर खे छॾ कुल खां कमु वठो। तव्हां खाट हणंदासीं न तव्हांखे ज़रूरु शक कोन पवंदो। ऐं असां आराम सां ॻहु ज़ेवर सभु कुझु हुनजो ॿोहारे वेंदासीं। सुबुह जो जेॾी महिल उथंदो पाण ई मुंहुं मथो पिटींदो। जेकॾहिं न हितां खाट लॻो त सुल्तान पंहिंजो मुंहुं मथो न पर मुंहिंजो मुंहुं कुटींदो। तंहिं करे हितां निकिरण जी कयो न त छा कंदी तूं पोड़ा? तोखे ख़बर न आहे ज़ाहिद वॾो ज़रीलो आहे चक पाए बस चुसे मारे। पर हितां मां तव्हांखे इहो कमु करणु कोन ॾींदुसि। पहिरियां राति जो चोरी कयूं पर हाणे तो चिड़ जा रहिया इहो हिन महिल कंदासीं। अरे राब रख रंबो पोइ बिलो कयूं। छोरा छा था कयो? छोरा छा? छोरा अरे छा वाह अरे छा आहे? अरे छा था छोरा? आए वाह अरे छा था? ॿियो ख़ैर आहे न? अरे चलिया था वचा छोरा अरे तो छा था छोरा? कनी छा था? अरे दे दारू सां तोखे छा था चलिया थी विया वचा चलिया वॾो चलिया तो क्या खड़ा था? ठीक है बोले देख बाबू उस्ताद बोल मार दे बे चल अच्छा क्या छोड़ दे। अरे छोरा छा था कयो? तो छा बताओ छा था? वो तो खैर आना ना चल दे बिना देने अरे छोरा कनेरी कुआरी छोटी में अरे छोरा एडे अंदर हलंदा कान छा वञो? हां ऐं मुंहिंजे घर छो आया हो? सीको जी पोड़ी असां खाट हणंदा आहियूं। खाट हणण था वञो? माच कर वे असां पंहिंजो कमु करण दे। मां चवां थी एडे मोटो उस्ताद पेर ड्रा पोड़ी बताल थी वई अथई। तूं कुझु बि न चओ जेको पोड़े राशन कयो आहे न इहो तोसां कंदासीं। तोखे ख़बर न आहे ज़ात वॾो ज़रीलो आहे तोखे चक पाए चूसे मारीस। पर उस्ताद नानी छाणी जी रत खटी थई। अरे खटी मिठी हली वेंदी
चङो चङो पियो मां थी तव्हांखे ॾिसां निकिरो निकिरो मुंहिंजे घर निकिरो निकिरो की मौत न ॾेई छॾियां पीरटा कुझु थी थी मार वॾी का ठुंगड़ी ॾियो निकिरो अञा पीछा मार भई वञूं था बारे लाइन समय जमींदार तव्हां मुंहिंजे घर में छो फिरिया बाबा साईं दुआ कजो वॾा आहियो अदा आलम खान रेस वटि वियो हाणे जेका तव्हांजी सलाह सलाह वरी कहिड़ी अदा जीअं ई वापसि मोटे न त कयूंसि था दुफ़ आलम खान खे मारे विधोसीं न त सम्झ त सावण जी सॼी ताक़त ख़तम हा मलार जेकर हिन गोठ में असां सां टक्कर खाइण वारो आहे उहो आलम खान ऐं अॼु मां आलम खान खे ॿुधाईंदुसि त नाग जो डंकियल बंदूक जो धकियल त बची सघे थो पर सुल्तान जो सटल कॾहिं सिधो न थींदो बाबा साईं ईसा जी दा वाजिब आहे पर बाबा साईं मां ॼाणी वाणी सुल्तान जे दर ते कोन वियुसि मुझे दिमाग से एडी कैफियत तारी जो मुखे पाण के भी खबर न पे तो मां घर का छो निकतो है काली को वञा बाबा साईं जॾहिं मां सुल्तान जे घर जे आलो गुज़रियुसि त गुलू जी पीटी ऐं मुंहिंजी रास्ता रोक कयईं बाबा साईं उन निभागे की इहा ख़बर न आहे त आलम खान वो दरिया आहे जिथां वहे उतां वाटूं ठाहे समझा तो आलम खान समझा मां तुझी तबीयत मां चंगी तरह वाकिफ आहियां त इन्हें सुल्तान की तबीयत मां वाकिफ आहियां ये सुल्तान त मुझे हथन जो शरबत ठुकराए ॾींदो पर तव्हां मूंखे इहा उम्मीद आहे त तोखे जेकॾहिं आउं फ़िया जो वटो बि ॾींदुसि न ऐं चवंदुसि त आलम खान पी वञ त तूं पी वेंदे बाबा पी वेंदे बाबा इन करे वरी मां तोते ॿार तो रखा त छेड़ो टारे छॾ बाबा इन छेड़े झटे मां कुझु बि न वरंदी आलम खान कुझु बि न ऐं हा मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध बाबा ॿीहर इहा शिकायत मुंहिंजनि कदनि ताईं न पहुचे बाबा साईं कोन ॿुधंदुसि मूंखे बि तव्हां इहा ई उमेद हुई बाबा बाबा साईं मूंखे इजाज़त आलम खान मां उतां ते सिर्फ़ तुंहिंजे करे ई वेठल हुअसि हाणे त मूंखे बि घर वञिणो आहे पंधु त ॿिन्ही जो साॻियो आहे पोइ हल त गॾिजी हलूं ठीकु आहे बाबा साईं अचो प्यार करे